सिंधी अदब जी दुनिया में भली कार शामिल कयूं था मोहतरमा नूरुल हुदा जी कहाणी गोरकन। निमा शाम जा होरियां होरियां ॿुॾंदड़ पाछोला धरतीअ ते पखिड़िजी आया हुआ। उन जी ऊंदाही भाग जियां राति जूं ऊंदाहियूं भी पर पखिड़ण लाइ ॼण आतियूं हुयूं। कब्रिस्तान में हवा जा सुॾका, वणनि जे झूमंदड़ पननि जी सरसर, मौत जहिड़ी सांत ऐं तुर्बतनि ते पखिड़ियल वीरानियूं, इहो सभु कुझु ॼण हिन ते मौत जे पछाड़की पल वांगुरु अॾोल थियो बीठो हो। ऐं हू हेकिलो उन समूरे वायुमंडल में निम जे वण हेठि कंधु निवायो ईअं वेठो हो ॼण जगनि खां पंहिंजे ऊंदाही भाग ते मातम करे रहियो हुजे। मौत जे उन सुनसान वायुमंडल में हिन जो भॻल टुटल वजूद वेतर ई पुरस्रार थी महसूस थियो। भर में कोडर रखियल हिन वांगुरु उदास ऐं थकल थकल। उन कब्रिस्तान में हू तॾहिं खां गोरकन हो जॾहिं हिन जे चेहरे ते ॾाढ़ीअ जी सावक मस थी हुई ऐं अॼु हिन जे मथे ऐं ॾाढ़ीअ जा वार अधो अधु अछा हुआ। धरतीअ जी छातीअ में ज़िंदगी खां छिजी वियल इंसाननि खे दफ़नाए पेट पूॼा करणु हिन जो अबाणो कमु हो। उन जो पीउ ऐं ॾाॾो ऐं शायदि परॾाॾो बि उहो ई कमु कंदा हुआ। मौत, ज़िंदगी, तुर्बतूं, वीरानियूं, दुनिया खां छिजी वियल हिकिला इंसान, इहो सभु कुझु ज़िंदगीअ जो अधु महसूस थींदो हुउसि। ऐं हींअर ही 2 ॾींहं अहिड़ा गुज़रिया हुआ जो हिन जे घर जी चुल्हि न दुखी हुई। बुख मौत वांगुरु पर पखेड़ियो बीठी हुई। उन्हनि 2 ॾींहंनि खां हू कंहिं हारायल जुआरीअ जियां घर मोटंदो रहियो हो। उन्हनि 2 ॾींहंनि खां हिन जी कोडर बि उदास हुई। हिन जे ॿारनि जी अखियुनि में बुख जो वासो हो। जोनस जे चेहरे ते पीड़ाउनि जो हुजूम हो। उन्हनि 2 ॾींहंनि खां मौत न जागियो हो। उन शहर में कंहिंजी बि ज़िंदगीअ जी तंद न टुटी हुई। हू लाॻीतो सोचे रहियो हो त जिते रोज़ अनेक इंसान जा समूरा लाॻापा दुनिया खां धार थी वेंदा आहिनि, उते 2 ॾींहंनि खां सभई जीअरा आहिनि। उन शहर में को ॿियो कब्रिस्तान बि त कोन्हे। 2 ॾींहंनि खां जॾहिं हू ख़ाली हथे घर मोटंदो हो त हिन जे ॿारनि जा चेहरा हिन खे ॾिसी तेल खां महरूम ॾीहे वांगुरु उजामी वेंदा हुआ। राति त हिन जो नंढो पुटु बुख वॻे आधीअ ताईं रोअंदो रहियो ऐं हिन खे माठ कराईंदे कराईंदे जोनस बि सुॾकी पई हुई। उन्हनि समूरियुनि सोचनि खेसि साणो करे छॾियो हो। हिन हिकु भेरो पुसरंदड़ अखियुनि सां समूरे कब्रिस्तान ॾे निहार कई ऐं कंधु निवाए उथी बीह रहियो। कोडर कुल्हे ते रखी हू थाबड़जंदड़ विखूं खणंदो कब्रिस्तान मां निकिरी आयो। ॿाहिरि अची हिन हिकु भेरो कंधु वराए पोयां दूर दूर ताईं पखिड़ियल कब्रिस्तान ॾांहुं निहारियो। हिन खे ईअं महसूस थियो ॼण अनेक मुर्दा तुर्बतुनि मां निकिरी अची कफ़न में मौत जो रक़्स करे रहिया हुजनि, टहक ॾेई रहिया हुजनि। घबराइजी हू तिखियूं विखूं खणंदो कब्रिस्तान खां दूर निकिरी आयो। हू जॾहिं घर पहुतो त पल आयल ख़्यालु आयुसि ॿाहिरां ई मोटी वञण जो। सोचाई ॿीहर कब्रिस्तान मोटी वञा। कहिड़ी ख़बर त अॼु राति कंहिंजी ज़िंदगीअ जी लाट उजामी वञे। पोइ ख़्यालु आयुसि त जेकॾहिं ईअं थियो त सदाईं जीअं माण्हू खे सॾे वठंदा, तॾहिं हिबकंदो दर ते लटकंदड़ ॻूण जो फाटल परदो मथे खणी हू घर जे अङण में हलियो आयो। लालटीन जी मिरांझड़ी रोशनीअ में जोनस कंधु निवायो चुप वेठी हुई। संदसि आॾो संदसि नंढो पुटु सुतल हो। हुन जे गुलनि ते पखिड़ियल लुड़कनि जा निशान हिन मिरांझड़ी रोशनीअ में बि चिटा ॾिसी वरिता हुआ ऐं अंदरि ई अंदरि कुझु भुरंदो भायो आई। पट ते हिन जा 2 वॾा पुट बिलो रांदि करे रहिया हुआ या अलाए पंहिंजो पाण विंदराए रहिया हुआ। हिन खे ॾिसी उहो सभु ईअं छिरकी पिया ॼण हू जगनि खां हिन जे ओसीड़े में वेठा हुजनि। पर हिन जे चेहरे ते पखिड़ियल पीड़ा जा पाशोला ॾिसी हिननि जे चेहरे ते बि मायूसी पखिड़िजी वियूं। हू कंधु निवाए छिनल खट ते वेही रहियो। जोनस छूकारो भरे चवण लॻी,
नंढड़ो मानीअ लाइ रोई रोई हाणे सुतो आहे। हुन का बि वराणी कान ॾिनी। बाबा मूंखे बि ॾाढी बुख लॻी आहे। संदसि विचें पुट जो आवाज़ ईअं चवंदे भरिजी आयो। बाबा अॼु बि कोन मोह, पर हिन का वराणी कान ॾिनी। हिन जा चप ॼण कंहिं सिबी छॾिया हुआ। बाबा जॾहिं को मरंदो तॾहिं मानी बचंदी? पुटंस ॿीहर पुछो। हा, जवाबु ॾींदे हिन खे पंहिंजो आवाज़ पाताल मां ईंदे महसूसु थियो हो। तॾहिं पुटस ॿई हथ मथे खणी आकाश ॾांहुं अखियूं खणंदे चयो, अलाह साईं, हाणे तूं कंहिंखे मारे छॾ त असांजे घर मानी बचे। ओ अलाह साईं। तॾहिं हिन जी मन अंदरि दूर किथे आमीन जी सदा उभरी। हू पाण बि 2 ॾींहंनि खां दुआ घुरी रहियो त काश अचको मरी पवे। काश हिन जा 2 ॿार उन ई आस ते त शायदि सुभाणे को मरी पवे अखियूं पूरे लेटी पिया। जेतोणीकि बुख जे करे खेनि निंड कान हुई, हू ऐं जोनस कंधु निवायो वेठा रहिया। जोनस जो आवाज़ बेअंत सांत खां पोइ ओचितो उभरियो, तूं को ॿियो कमु छो नथो करीं? कहिड़ो कमु करियां? कहिड़ो कमु मूं लाइ रहियो आहे? आउं त को ॿियो कमु ॼाणा बि नथो। हिन जे आवाज़ में मायूसियूं हुयूं। तूं केसीं ताईं उहो कमु पियो कंदे? अॼु को मरंदो, सुभाणे को बि न मरंदो। हाणे त अन्न ऐं अटे जियां मौत बि महांगो थी वियो आहे। मुआ डॉक्टर पैदा थी पिया आहिनि, कंहिंखे मरण ई कॾहिं था ॾियनि। बख़्तावर इंसान जे नसीब में जॾहिं मौत ईंदो आहे तॾहिं ई हू मरंदो आहे। जॾहिं बि को मरंदो आहे पंहिंजे वक़्त ते मरंदो, तॾहिं तुंहिंजे घर में बि मानी पचंदी। हू जोनस खे सम्झाइण लॻो, जेतोणीकि संदसि अंदरि वारीअ जे घरनि जियां भुरंदो थी वियो। मूं त बादशाह पीर जी मिठाई मञी आहे त जॾहिं को मरंदो तॾहिं विराईंदसि। 2 ॾींहंनि खां मुंहिंजा बच्चा बुखिया आहिनि, आख़िर केसीं ताईं बुखूं पिया मरंदा? उहो चवंदे हिन जूं अखियूं भरिजी आयूं। हू पंहिंजे फाटल पोतीअ जे पलान सां अखियूं उघण लॻी। जोनस खे रोअंदो ॾिसी हिन लालटीन उझाए छॾियो त जीअं जोनस संदसि लुड़क ॾिसी न वठे, जेके संदसि ॾाड़ीअ खे पुसाए रहिया हुआ। हिन नथी चाहियो त जोनस हिन खे रोअंदो ॾिसे। लालटीन विसाए हू आधी ताईं रोअंदो रहियो। उन ख़्याल खां त 2 ॾींहंनि खां हिन जा ॿार बुखिया आहिनि, हिन जूं खुलियल अखियूं दर ते कंहिं सॾ जो ओसीड़ो कंदियूं रहियूं, पर सॼी राति हिन खे को बि सॾु कोन थियो। रुगो ॿाहिरि घिटीअ में कुता भौंकंदा रहिया। हिन खे ख़बर हुई त जोनस बि सॼी राति रोअंदी रही आहे। जोनस खे बि कल्ह हुई त हू सारी राति लुड़क हरींदो रहियो आहे। सॼी राति में केतिरा भेरा जोनस जे लुड़कनि संदसि ॿाहूं पिसाए ऐं संदसि लुड़कनि जोनस जो चहिरो पुसायो, पर हू ॿई लिकाईंदा रहिया। ॿिए ॾींहुं बाख फुटण खां अॻु में ई हू कोडर कुल्हे ते रखी क़ब्रिस्तान हलियो वियो। सॼी वाट हिन जे कननि खे रोअण जा आवाज़ ॿुधण जो ओसीड़ो रहियो, पर चौधारी ज़िंदगी पंहिंजा ख़ूबसूरत पर पखेड़ियो बीठी हुई। हिन मन ई मन में सोचियो त जेकर अॼु बि को जनाज़ो कोन आयो त हू चोरी कंदो, धाड़ो हणंदो, पर ख़ाली हथे न मोटंदो। क़ब्रिस्तान में बि सॼो ॾींहुं संदसि अखियूं जनाज़नि जो ओसीड़ो कंदियूं रहियूं। माण्हू ईंदा रहिया, तुरबतुनि ते गुल पड़ी हलिया थी विया, के गुल रखियो थी हलिया विया, के आया तुरबतुनि ते मथो रखी सुतकी सुतकी हलिया विया। हू रोज़ उहो सभु कुझु ॾिसंदो हो। उन में हिन लाइ का बि नवाण कान हुई, ऐं न ई हिन लाइ ऐं हिन जे ॿारनि लाइ ज़िंदगीअ जो को नूर हो। ॾींहुं गुज़रंदो रहियो ऐं पोइ गुज़िरियल ॾींहं वांगुरु अॼोको सिज बि चुपचाप ॿुॾी वियो। ख़बर नाहे सुभाणे उभरंदो बि या न, हिन सोचियो। हिकिड़ी विसरियल सारोणी हाम ते तरी आयसि त हिकु वार हिकु नौजवान हिते कंहिं तुरबत आॾो बि चयो हो, ए मौत, काश तोखे मौत अचे। तॾहिं मौत लाइ पिट ॿुधी हिन जा लिंग कांढारजी विया हुआ, ऐं अॼु हर हर संदसि कननि में इहे लफ़्ज़ पड़ाॾो बणिजी थी गूंजिया। हाणे ईअं थी महसूसु थियुसि ॼण सचमुच मौत खे को मौत अची वियो आहे। राति जे पखिड़जंदड़ ऊंदाही में हू पंहिंजे ई सोचनि खां घबराइजी वियो। हिन जे ॿारनि जी बुख खे अॼु 3 ॾींहुं हो। उन ख़्याल सां ई खेसि पंहिंजो मनु विसामंदड़ महसूसु थियो। हू
कीअं हिननि जे सवालनि जा जवाब ॾींदो, कीअं जोनस जे चेहरे ते पखड़ियल पीड़ा ॾिसंदो। हिन जा लिङ ई कंडहरजी विया। हू अंदरि ई अंदरि भुरंदो रहियो, विसामंदो रहियो। राति जा 12 अची थिया हुआ। हू क़ब्रिस्तान में वेठो रहियो, पर को बि न आयो। हिकु भेरो वरी हू थिड़ंदो थाबड़जंदो कोडर कुल्हे ते रखी संदसि घर ॾांहुं वेंदड़ रस्ते ते हलणु लॻो। वाट ते हू मन ई मन में सोचींदो रहियो त सुभाणे हू ॿियो को कमु हथु कंदो। सुभाणे खां हू मज़ूर न सही चोर बणिजी वेंदो। ॿिए ॾींहं लाइ अनेक रिथाऊं रथींदो रहियो, टोड़ींदो रहियो, अंदरि ई अंदरि उजड़ंदो ऐं जुड़ंदो रहियो। ज़िंदगी हिन लाइ काइनात जो सभ खां वॾो हाञो बणिजी वई हुई। हू मन ई मन में उन हाञे ते मातम कंदो पियो वियो। घिटियुनि में राति जी घूर ऊंधाई पखड़ियल हुई। हिन जे अंदरि ॿाहिरि ऊंधायूं हुयूं। नूर जो को हिकिड़ो तिरवरो, का हिकिड़ी चिणग दूर, हिन खां घणो दूर हिकिड़ो पाछो वञी रहियो हो। बिजली जे शाख वांगुरु हिकिड़ो ख़्यालु हिन जे ज़हन जे सुनसान ऐवाननि में वासो करे वियो। जेकर हू कोडर जे हिकिड़े ई धक सां हिन पाशोले खे ख़तमु करे, उनखां पोइ जी सोच केॾी ख़ूबसूरत हुई। हिन पंहिंजनि ख़्यालनि में जोनस खे चुल्ह ते मानी पचाईंदे ॾिठो ऐं हूअ मुरकी बि रही हुई। हिन जा टई पुट भर में मानी खाई रहिया हुआ ऐं हिक ॿिए सां शरारतूं बि करे रहिया हुआ। हू मुरकी पियो, पर हिन पाशोले खे ख़तमु करण जो तसवुरु केॾो न भवाइतो हो। हिन त कॾहिं चोरी बि कान कई हुई। खून कीअं थी करे सघियो? ॿिए लम्हे हिन जे कननि में संदसि ॿारनि जूं सदाऊं बड़लाव बणिजी गूंजण लॻियूं। हिन जूं विखूं तिखियूं थी वयूं। घिटीअ में घूर ऊंधाई हुई। उन ऊंधाई में हू तिखियूं विखूं खणी पाशोले जे पोयां हलणु लॻो। हिन जो साहु भरिजी आयो ऐं हिन जो मन तूफ़ान में फाथल कख समा ॾकी रहियो हो। हिन जा हथ कोडर जे गन में ईअं खुपी विया भाएं कॾहिं बि धार न थी सघंदा। ऐं पोइ हू पाशोले जे वेझो अची पहुतो। हिन अखियूं पूरे छॾियूं ऐं कोडर खणी हणी कढियईं। हिकिड़ी दहां चौधारी पड़लाव बणिजी गूंजी ऐं ॿुॾी वई, ॼण कुझु बि न थियो हो। इहा दहां शायदि कंहिं ॿार जी हुई, पर हिन में सघ ई कान हुई निमी ॾिसण जी। बसि पल पल लाइ हिन जी अखियुनि आॾो पंहिंजनि ॿारनि जा चेहरा फिरी विया। सॼो बुत पघर में शल थी वियो हुउसि। हू उबतनि पेरनि क़ब्रिस्तान ॾांहुं डोड़ण लॻो। हिन जूं टंगूं ॾकी रहियूं हुयूं। ईअं थी भयई ॼण ही पल हिन जी ज़िंदगी जो आख़िरी पल हुजे। पहिरियों भेरो हिन खे मौत खां डपु थियणु लॻो। मौत जेको कंहिं बदरू समा पंहिंजा कारा वार पखेड़े पंहिंजा मेरा ॾंद कढी टहक ॾींदो हिन जे पोयां पोयां डोड़े रहियो हो। हिन जे रगुनि में डोड़ंदड़ रतु ॼण बर्फ़ वांगुरु ॼमंदो थी वियो। साह जी तंद इजाह के इजाह टुटी। हू क़ब्रिस्तान जी गेट वटि पहुतो। तॾहिं हिन कंध वराए पोयां निहारियो। पोयां कुझु बि न हो। सुनसान घिटियूं, सुतल इंसान, राति जी घूर ऊंधाई ऐं हू हेकिलो। हिन क़ब्रिस्तान जे नल ते रतु हाणी कोडर खे धोई साफ़ कयो ऐं निम जे वण हेठि अखियूं पूरे वेही रहियो। हिन जे अंदरि में तूफ़ान मतलो, पर हू सोचे रहियो हो बंदि अखियुनि जे अंदरि त सुबुह जो माण्हू हिन ॿार जो जनाज़ो खणी ईंदा। हिन खे क़बर खोटण जा 30 रुपया मिलंदा ऐं समूरो हफ़्तो केॾो थानीको लंघी वेंदो। हिन जा ॿार केॾा न ख़ुशि थींदा ऐं हू बि केॾे मान मां ऊचो गाट करे अंदरि घिड़ंदो। हिन जी ज़ाल बि बादशाह पीर जी मिठाई विराईंदी। हू पंहिंजो ॾोह कंहिंखे बि कोन ॿुधाईंदो, पंहिंजी ज़ाल खे बि न, जंहिंखां हू का बि ॻाल्हि न लिकाईंदो हो। कंहिंखे बि ख़बर कान पवंदी। पर उन्हनि समूरियुनि सोचनि ते भव जूं भावनाऊं ॻरियूं हुयूं। जे हू पकिड़िजी पियो त हिन खे जनम टीप ज़रूरु ईंदी। पोइ हिन जा ॿार ऐं ज़ाल बुखूं मरंदा। हू हिननि लाइ जेल में रोअंदो रहंदो। राति लंघी वई, बाख फुटी, नओं सिजु हिन लाइ उमेदुनि जो नूर पखेड़े उभरियो। हिन जूं अखियूं गेट जे हिन पार नज़र ईंदड़ रोड ते अटकियल हुयूं, जितां उहो जनाज़ो अचिणो हो। 2 पहरनि धारे माण्हू कुल्हे ते जनाज़ो खणी गेट अंदरि घिड़िया। सचपुच कंहिं ॿार जो ई जनाज़ो हो।
पर कंहिंजी अखियुनि में लुड़क न हो, कंहिंजी बि चहिरे ते पीड़ाउनि जो हुजूम न हो। ॾुख जेको कंहिं प्यारे जे विछोड़े ते चहिरे ते वासो करे वञे, उहो ॾुख कंहिं बि चहिरे ते न हो। हू सभु ईअं आया हुआ ॼण को अहिड़ो फ़र्ज़ु पूरो करणु आया हुजनि जंहिंमें हिननि खे का बि दिलचस्पी न हुई। हिन बि कोडर खईं ऐं क़बर खोटणु लॻो। संदसि हथ ॾकी रहिया हुआ। मन में वासो कयल भव जा भाव त को सुञाणे न वठे। मतां ॿार जो जनाज़ो उथी वेही रहे ऐं चई ॾिए त इझो ही आहे मुंहिंजो खूनी, पर ईअं न थियो। हू क़बर खोटींदो रहियो तेसीं ताईं हिननि सभिनी जनाज़े निमाज़ पढ़ी ऐं क़बर जो इंतज़ारु करणु लॻा। हिन महसूसु कयो त हू कुझु पाण में ॻाल्हाए रहिया हुआ। हिन कन ॾिना, पर आवाज़ ॼण परियां खां अची रहिया हुआ। हू शायदि चई रहिया हुआ त न ॼाण कहिड़नि अभागनि माइटनि जो ॿारु आहे, कंहिंजी हिन ॿारड़े सां दुश्मनी थी सघे थी। केरु ज़ालिम हो जंहिंखे खन पल लाइ बि मथसि कहल न आई। माइट वीचारे खे ॻोल्हींदा हूंदा, अलाए केरु आहे, किथां जो आहे। हेॾी पुछा खां पोइ बि वीचारे जा माइट न लधा, पर हू उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां अणॼाण क़बर खोटींदो रहियो। क़बर खोटजी तयारु थी त माण्हुनि ॿाहुनि ते अची कफ़न में विढ़ियल जनाज़ो खयो। हिन तॾहिं ॾिठो त कफ़न ते रत जा दाग़ हुआ। अलाए छो हिन जूं अखियूं आलियूं थी वयूं। जॾहिं हू ॿार खे क़बर में रखणु लॻा, तॾहिं दिलि चयसि त ॿार जो मुख ॾिसण लाइ माण्हुनि जे कुल्हनि तां निमी हेठि ॾिसणु लॻो, ऐं पोइ हू ॼण ऊंदाहियुनि में ॿुॾंदो वियो। हिन जे रत जी हर बूंद में ऊंदाहियूं ई ऊंदाहियूं समाइजी वयूं। मौत जो ज़हर जहिड़ो कड़ो कसारो ज़ाइको हिन जी निड़ीअ में चुभणु लॻो। घर वेंदे वाट ते हू केतिरा भेरा ट्रैफ़िक हेठि ईंदे बचियो। मुठ में हुअसि 10 जा 3 नवां निकोर सावा नोट, पर ॿियो हथु अॼु कोडर खां ख़ाली हुअसि। पर पोइ बि हू पंहिंजो वजूद बेहद भारी महसूसु करे रहियो हो। जॾहिं हू पंहिंजे घर वारी खिटीअ में घिड़ियो त जोनस खे दर जी चांट ते पंहिंजे ओसीड़े में वेठल ॾिठाई। हिन जी अखियुनि में लुड़क झलमल करे रहिया हुआ। हिन खे ईंदो ॾिसी हूअ उथी बीह रही, पर हू ईअं ई टिड़ंदो थाबड़ंदो घर अंदरि हलियो आयो। हूअ संदसि पोयां ज़रे घटि डोड़ंदी आई ऐं हिन जे अॻियां अची सुटकी पई। मुनो राति खां तुंहिंजे पोयां निकितल आहे। मूं त घणो झलियोमांसि, पर हिन मञियो ई न। चवणु लॻो त बाबा खे पैसा मिलिया आहिनि या न, तो वटि पहुतो के न। हू चुप मौत वांगुरु। तूं ॻाल्हाई छो नथो? ॻाल्हाई छो नथो? तूं रोई छो पियो रोई? तूं ॿुधाई छो नथो? जोनस पागलनि वांगुरु रड़ियूं करणु लॻी। ॿई ॿार अचरज वचां माउ पीउ खे ॾिसी रहिया हुआ, ऐं हू अहिड़े ॾोहारी वांगुरु कंधु निवायो बीठो हो जंहिंमें ॾोह मञण जी सघ न हुजे। मुंहिंजो मुनो किथे आहे? जोनस दांह कई। को बि जवाबु ॾियण बदिरां हिन पंहिंजी मुठ मां 30 रुपया कढी जोनस जे पखिड़ियल हथ ते रखिया ऐं पंहिंजे नंढे पुट खे छाती सां लॻाए ॿारनि वांगुरु सुटकी पियो।